उन भले साईं ते हथ रखी चयो आहे त मूंखे इन बारे में का बि ख़बर न आहे। राणा कूड़ो आहे, तव्हांखे पूरा सबूत मिली विया, पोइ हुनखे कसम ॾियण जी कहिड़ी ज़रूरत हुई? केर केतिरो छो न कूड़ो हुजे, पर कूड़ ते कसम राणा कॾहिं बि कोन खणंदो। वैसे राणा खान आलम खान के बेवकूफ बनाइण लाइ फोन कई ऐं आलम खान उहा फोन रिकॉर्ड कई। बाक़ी जेके सबूत हुया उन्हनि खे मां कोन था मञो। आलम खान राणा खान जी गिचीअ में फिल्म विझण चाहे थो, फिल्म। इन करे मूंखे इन्हनि सबूतनि ते को बि भरोसो न आहे रेस। जेकॾहिं तव्हां ॾोही न आहियो त तव्हांखे भले साईं ते हथ रखी सबूत ॾियणो पवंदो। मल्हार, मां एतिरो कमज़ोर न आहियां जो भले साईं ते हथ रखी मूंखे एतबार ॾियारियां। जेकॾहिं तव्हां भले साईं ते हथ नथा रखो त पोइ आलम खान कसम वठी ॾियो। न ई आलम खान कसम ॾींदो ऐं न ई मां कसम ॾींदुसि। पोइ तव्हां ई हिन ॻोठ जे अमुन खे बर्बाद करण जी कोशिश था कयो। हाणे पंहिंजा पेर पुख्ता करे छॾियो अकबर खान। असां घणो सब्र खां कमु वरितो, हाणे असांजे सब्र जा दामन चाक चाक थी चुका आहिनि। छा कंदो रे? छा कंदो तव्हां? सुभाणे जे सिज में अहिड़ी त बाहि ॿारींदासीं जो तव्हां तसवर बि नथा करे सघो। अचदा ये लफ्ज़ राणा खान जा पीटो सालो करे हेडवे हेड सही हेडे गोदले गोदले बड़े नहीं होता कागा बोलो बिठुआ जना वे वरी बिठुआ जना सिद्धो थी वे भाऊ मूंखे एतिरो ॿुधाए, थाणे में बेबो कीअं जेको अचे थो निंदड़ को समझी कुटे थो। असांजो सवाल करी, बात बंदि रख, ॿीहर ॻाल्हाई न बात सुबी छॾींदो ताईं। 2 मिंट पी अचे साहिब तुंहिंजी त मां खल लारायां थो। ही उहो माण्हू आहे न जेको चोरीअ जा हथियार ख़रीद करे घाड़ेलनि ताईं पहुचाईंदो आहे। सर ही आहे उहो जेको चोरी जा हथियार सप्लाई करे थो। साहब मूंखे नूर पटारियो कंदा, मूंखे का ख़बर न आहे। बात बंदि रख, जॾहिं मां तोखां सवाल कयां तॾहिं तूं ॻाल्हाए जाए। पर हाणे इहो नथो ॿुधाए त कंहिंखां वठे पियो ऐं कंहिंखे विकिणे पियो। ॿुधाए हथियार काथां ख़रीद कंदो आहे? मलूका साहब मलूका, असांजे ॻोठ में मलूक जो दुकान आहे। दुकान बस नाले में अथसि। नानी का टोटका 9 में 9 लीव्स हर्बल हेयर ऑयल। शाइन विद 9 लीव्स। चोरी चोरी हथियार हलाईंदो आहे। ठीकु आहे, पोइ अॼु ई असां हुनजे मथां छापो हणूं था, पर जेकॾहिं इहा ॻाल्हि कूड़ी निकिती त पोइ पुठीअ तां खल लाहे छॾींदोसीं। मौला भलाई कर कहिड़े ज़ालिमनि मां फासाए छॾियो अथई। पुट तूं पंहिंजनि दोस्तनि खे चई आयो आहीं त तुंहिंजे सोट सां ॻाल्हाइनि, पर जेकॾहिं तूं पाण वञी पंहिंजे सोट सां ॻाल्हाए त छा थी पवंदो? बाबा मुंहिंजे हाणे सोट सां ॻाल्हाइण ते दिलि ई नथी चए। पुट तूं अजायो पंहिंजे सोट ते शक थो करीं। हू घणा भेरा तुंहिंजे कमु अची चुको आहे। जेतिरा चकर असांजे कमु आयो आहे उन खां वधीक असांखे कुटियो अथसि। अञा बि बाबा तूं चवीं थो त मां सोट जे आॾो वञी सफ़ाई पेश कयां। जेके मुंहिंजी ज़बान जे मथां एतबार ई न आहे उहो मुंहिंजूं मजबूरियूं छा सम्झंदो? पुट रईस अकबर खान बि तोते ॾमरियल आहे। तुंहिंजे सोट आलम खान खे चयो अथई त 2 ॾींहंनि जी मोहलत अथसि, जेकॾहिं न ॿुधाई त ॿधी खणी ईंदोमांसि। रेस खे बि सोट आलम खान जूं ई टीकरूं अथई बाबा। बस हाणे बस ज़िद खे छॾ। राति तुंहिंजो सोट अचे त वञी हुन सां ॻाल्हाइजांइ। पुट हुन खां माफ़ी बि वठिजांइ, वॾो आहे। जेकॾहिं हुन खां माफ़ी वठंदे त तुंहिंजी इज़त में का घटिताई कोन ईंदी। राणा खान मां अकबर खान सां झेड़ो वारे आयो आहियां। जेकॾहिं तूं असां सां सचो आहीं त
तोखे साबित करे ॾेखारणो पवंदो। सुल्तान मां साबित कंदुसि साबित। मूंखे इहो ॿुधाए त करणो छा आहे? सब खां पहिरियों आलम जे घर में घिरी अता मल्हार जी घरवारी खे उतां वठी अचणो आहे। हिन कम में तूं अकेलो न, पर असां बि तोसां गॾु हूंदासीं। ठीकु आहे सुल्तान, ठीकु आहे, मां तव्हां सां गॾु हूंदुसि, पर उन खां पोइ छा करणो आहे? हिन कम करण खां पोइ आलम खान होश में निकिरी वेंदो, हुनखे ख़त्म करणो पवंदो। ॿियो छा कंदासीं? सुल्तान त पोइ तयारी कर न। सुभाणे छो? अॼु ई घिरऊं था आलम खान जे घर में। इहो कमु उन ॾींहुं कंदासीं जॾहिं आलम खान ॿाहिरि वेंदो। जेकॾहिं आलम खान घर में रहियो ऐं हुनजे घर में असां घिरियासीं त पोइ वॾो नुक़सानु थींदो। सुल्तान जेकॾहिं नुक़सान खां टिजंदासीं त यार इहो कमु कॾहिं बि कोन करे सघंदासीं। पर मूं कुझु ॿियो सोचियो आहे राणा। छा सोचियो अथई सुल्तान? हिकु धक सां ॿ शिकार कंदासीं। ॿियो कंहिंखे लेटाईंदे? आलम जेकॾहिं ॿाहिरि वेंदो त हिन वरियाम खे घर में ज़रूरु छॾे वेंदो। मां चाहियां थो इन कमीने खे बि उते ख़त्म करे छॾियूं। वरियाम खे त ज़िंदा पकड़णो आहे सुल्तान, छो त नोट तुंहिंजी भेण क़ैद आहे। जेकॾहिं वरियाम मारिजी वियो पक ॼाणजांइ सुल्तान, सॼी ज़िंदगी पंहिंजी भेण जे मुंहुं ॾिसण लाइ सिखंदे। ऐं ॿियो त वरी इहो इल्ज़ाम पोइ मुंहिंजे मथां ई रहिजी वेंदो। इन करे चवां थो त वरियाम खे ज़िंदा ॿधी हिते था खणी अचूं। ऐं पोइ सुल्तान तोखे बि हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी त तुंहिंजो असुल ॾोहारी आहे केरु। मां पंहिंजी भेण खे ॻोल्हे लांदुसि, बाक़ी इन वरियाम खे घणो वक़्तु ज़िंदा रहण न ॾींदुसि। इन छोरे टियों चकर असांखे बदनाम कयो आहे, हाणे उनखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। सुल्तान तुंहिंजे हर कम में मां तोसां गॾु हूंदुसि, भले तूं रत जा दरिया वहाए छॾ, पर हिन राणे खान जा पेर पोइते कोन हटंदा। नाना मलूक, मुंहिंजे उस्ताद खे पुलिस ॿधियो या इहो त छॾाए ॾे। मां को ॻोठ जो चङो मुड़ुसु आहियां छा, या DSP या SP जो माइट आहियां छा जो तोखे हली तुआरो उस्ताद छॾाइजां? नाना मलूक, तूं पुराणे जुग जो माण्हू ही, तुंहिंजी एतिरी बि कान थी हले। हा इहो त आहे, पुराणे जुग जो माण्हू आहियां। मूं ॿुधो आहे त तुंहिंजी वॾी लय आहे, रेसा अकबर खान त रुगो नाले जो रेसा, पर साईं तुंहिंजी वॾी ॻाल्हि थी हले ॻोठ में। हा चइबो त इहा ॻाल्हि आहे। इन खां बि वधीक, पर मां अञा घटि करे थो ॿुधायां, बाक़ी जी ॻोठ वारा तुंहिंजी वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। छा चवंदा आहिनि? इहो ई त महल वारो माण्हू ॻोठ में आहे त मलूक जे मरण खां पोइ ॻोठ सॼो निधड़को थी वेंदो। अरे हल छॾायूं था, तुंहिंजे उस्ताद खे ॾिसां त सूबेदार कीअं नथो छॾेसि। अरे बाबा, जेकॾहिं बेगुनाह विहारींदुसि न त उन सूबेदार जे मथां कोर्ट में केस दाख़िल कंदासीं। पोइ हल घोड़ा मूंखे सची ॻाल्हि ॿुधा, तूं मुंहिंजे भाउ खे फोन कंदो आई या मूंखे रुगो कूड़ाणी थो ॿुधाई? 2-3 चक्कर फोन करे चुको आहियां, हाणे जे हू नथो अचे त मां छा कयां? चवे छा थो? चए थो त अदीअ खे अकेलो नथो छॾे सघां, बाक़ी हा जे चओ त अदीअ खे साण वठी अचां। हा त पोइ चईसि न त भेण खे वठी अचे, उनखे अकेलो न्याणी खे किथे छॾींदो? न उनजी का बि ज़रूरत कान्हे। अॻु में ईअं असां पेट कोन था पाले सघूं, मथां वरी जे उहा अचे कड़के त उन्हनि खे केरु खाराईंदो? ॾे त ख़बर कोड़ा, हा कहिड़ा तुंहिंजे हिते कारखाना था हलनि जो तूं कमाए घर खणी थो अची त तुंहिंजा हाणे खाई वेंदा? तुंहिंजो पेट में मां थी पालियां, हुतां पिनी वरी हलियो आहे मूंखे मेण ॼण। हाणे मां पंहिंजी भेण खे ठाराईंदसि, तुंहिंजे मथां बार कोन थींदी। ॻाल्हि पेट पालण जी न आहे, हितां जो माहौल ख़राब आहे। तुंहिंजी इहा न भेण हिते आई त वॾो गंद कंदी। छा मुआ ॾेढ छा थो चवी? इन जो मक़सद आहे त असां सभु वयल आहियूं, तूं हिकिड़ो हिते इज़त वारो आहीं सॼे ॻोठ में। सियाणी हाणे क्षमा न निकर, मुंहिंजो मक़सद इहो कोन हो। बाक़ी इहो छा पियो बकी हिमल ताईं? सियाणी असांजे पाड़े में तमामु किना माण्हू था रहनि, जेकॾहिं तुंहिंजी भेण आई त इहो छोरो गुलू ऐं मल्हार राति जो रोज़ भित टपियूं वेठा हूंदा, पोइ केरु राति जो वेही पहिरा ॾींदो? अञा एॾो अंधई कलूर कोन्हे को जो ये छोरा असांजी भित टपंदा त ये टंगू भञी छॾिया आहिनि, ये थाणे ते न चिकराईंदीमान। इहे वॾा राकास अथई, जिन आलम खान ई रह सघे मोह ॾिनो आहे, उनखे असां छा करे सघंदासीं? खणी केतिरो बि ख़राब हुजनि, पर एतिरी शुनास उन्हनि में आहे जो ॿिए जे घर में अखियूं कोन विझंदा। जीअं वणे ई वञी कर, सुभाणे न हेठाई मथाई थिए त मूंखे न चइजाए।
हींअर ते तोखे पोड़ा कड़ियूं मूं कहाड़ियूं हणी घाव विधा आहिनि हां जेको थियो मां पाणे मोह ॾींदसि तोखे त ख़बर आहे न मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी मां तोखे बि कुल्ले में विझी पचाए छॾींदसि बाहि लॻा सिरी पटे वेई न अचे अदा पोइ बीठा छो आहियो हलो मूंसां त मस्तानी खे वठी अचो जेकॾहिं तव्हांखे न आहे हलणो न त उहा ॻाल्हि कयो मां अकेलो ई हुननि जे घर में घिरी पवंदुसि हल में शक जी गुंजाइश ई न आहे ॻाल्हि पधरे पट पई आहे इहो वरियाम चपटीअ सां सभु कुझु ॿुधाईंदो पर बाबा मां रुगो तुंहिंजे सिर जे करे ख़ामोश आहियां ये दुनिया दर्दन जो दरिया। अर्जेंट ब्यूटी क्रीम का बाकायदा इस्तेमाल जिल्द की नमी को रखे महफूज हर मौसम में ताकि आपको मिले दिलकश और खूबसूरत जिल्द। अर्जेंट ब्यूटी क्रीम चेहरे को दीजिए और भी